साध संगत जीओ, वाहिगुरु जी का खालसा वाहिगुरु जी की फतेह। जीअं त लड़ीवार साध संगत जी जपजी साहिब जी वीचार हलंदे अॼु जपजी साहिब जी 5वीं पौड़ी वीचार करणी आहे। साहिब फरमाइनि था 5वीं पौड़ी जे अंदरि बहुता कर्म लिखिया न जाए। ऐं परमात्मा तव्हांजी जेकी बख़्शिश आहिनि उन्हनि जो कोई लेखो लिखिजी नथो सघिजे। भाव लेखो नथो लॻाए सघिजे त तूं असांखे छा छा ॾिनो आहे। हिन महिल ताईं केतिरा साह खणण का ॾिना अथई, केतिरो कुझु खाइण का ॾिनो अथई, पाइण का ॾिनो अथई, वरतण जे लाइ पाणी ॾिनो अथई, इस्तेमालु करण जे लाइ सभु शइ असांजे लाइ आहे। परमात्मा बहुता कर्म लिखिया न जाए, वॾा दाता तिल न तमाए। तमाए जो अर्थ आहे लालच। हिते थोरो ध्यानु ॾिजो। आम इंसान जॾहिं कोई बि कमु कंदो आहे न, पोइ हिकिड़ो बैकग्राउंड में उनजो भाव में लालच हूंदी आहे थोरी थोरी। अॼुकल्ह ॾिसंदा कोई कंहिंखे दान ॾेई छॾंदो आहे, उहो बि फेसबुक व्हाट्सअप ते अपलोड कंदो आहे, ध्यानु कंदो आहे त ताकी मां दान ॾियां थो न, दान ॾींदे मूंखे माण्हू ॾिसनि त कहिड़ो दानी पुरुष आहे। लालच हूंदी आहे। या कहिड़ी महिल ईअं बि थींदो आहे त लंगर विराईंदा, लंगर जी महिल काई अहिड़ी डिश अची वेंदी आहे, कहिड़ी महिल कंहिंजे घरों कंहिं गुरू जे प्यारे घरों मिक्रोनी वग़ैरह तयारु थी आई या मैगी तयारु थी आई, तरियल शइ या खाधे पीते जी काई ज़ाइकेदार शइ लंगर में अची वई, उहो विराईंदे विराईंदे केॾी महिल अहिड़ो बि भाव रखंदो आहे अंदरि में। अॻे हूंदी त सेवा आहे, पर सेवा कंदे कंदे अॻे अहिड़ो भाव अची वेंदो आहे त हाणे बाल्टी में आख़िरी आहे शइ पई आहे। फ़र्ज़ु कयो कंहिं महिल पनीर अची वेंदो आहे, पनीर वरताईंदे वरताईंदे आख़िरी थोरो पियो हूंदो आहे, पोइ मूंखे मन में लालच हूंदी आहे त जे अगरि मां इहा सॼी संगत में हलाए वेंदो त मुंहिंजे लाइ त कुझु न बचंदो। पोइ कंहिं महिल असां उहो छा कंदा आहियूं, सेवा कंदे कंदे उहो जेके आख़िरी में बचंदो आहे न, उन आख़िरी में साइड करे छॾंदा आहियूं, लालच रखंदा आहियूं। पर परमात्मा जेको कुझु ॾियनि था, इन्हनि जे अंदरि छा दिखावे जी उनजी लालच आहे? छा उन्हनि पंहिंजे लाइ अलॻि कयो आहे कुझु? पर साहिब चवंदा न, वॾा दाता उहो त वॾो दातार आहे। तिल न तमाए, उन्हनि खे तिल ज़रे भर बि रते भर बि उन्हनि खे लालच न आहे। उहो जेको कुझु करनि था काइनात जे लाइ, असांजे लाइ आहे। बहुता कर्म लिखिया न जाए, वॾा दाता तिल न तमाए। केते मंगह जोध अपार। कई सूरमा परमात्मा तव्हांजे दर तो ताक़त मंगदा आहिनि। अनगिनत सूरमा बीठा आहिनि जेके तव्हांजे दर तो मंगदा पिया आहिनि। केते मंगे जोध पार। केतिया गणत नहीं वीचार। केतिया, केतिया जो अर्थ आहे केतिरा ई। ऐं कोई अलावा केतिरा ई तव्हांजे दर ते गुर्दा बीठा आहिनि, उहे गणप में बि नथा अचनि। अनेक आहिनि, छो त सृष्टि तव्हांजी अनेक आहे, अनेक मंगण वारा आहिनि। ध्यानु ॾिजो, जपजी साहिब जी जेकी 21, 22, 23, 24 पौड़ी आहे, उहो परमात्मा जे अंत जे लाइ बयानु करे पई। अंत जी हुनमें व्याख्याण हुई, सम्झाणी हुई। उनखां बाद जॾहिं 5वीं पौड़ी ते ध्यानु ॾियूं था त परमात्मा असांजे लाइ कहिड़ी कहिड़ी शइ ॾियनि था, कीअं ॾियनि था ऐं कंहिंखे कंहिंखे ॾियनि था, उनजी वीचार हले थी। त उनजी बख़्शिश जो कोई लेखो नथो लॻाए सघिजे। कई उनजे दर ते केतिया गणत नहीं वीचार। कई अहिड़ा बि दर ते बीठा आहिनि, उनजी वीचार बि नथी थी सघे, छो त बेअंत आहिनि, अनगिनत आहिनि। केते खप टुटे वेकार। के वरी शयूं वठी करे परमात्मा विकारनि में खपजी करे मरी पवंदा आहिनि। भाव कईअनि खे इंसाननि खे समर्था हूंदी आहे पैसे जी, पोइ पैसो केॾी महिल शराब में विञाए छॾनि था, कंहिं महिल कुकर में विञाए छॾनि था, पोइ ग़रीबत में मरी था वञनि। केते खप टुटे वेकार। पहिरों में जॾहिं उन्हनि पैसो न आहे, गुरबत लॻी पई आहे, दर दर ते मंगंदा, रोज़ अरदास करनि था, कॾहिं तुंहिंजी तरफ़ सां बख़्शिश। अहिड़ियूं कई बख़्शिशां इंसान खे मिलंदियूं आहिनि। केॾी महिल इंसान परमात्मा जे दर तो अरदासा करे पुटनि जी दात वठंदो आहे, कंहिं महिल धीअ जी दात वठंदो आहे, पर केॾी महिल उन्हनि खे संभार जे लाइ टाइम न कढंदा आहियूं पंहिंजो। केॾी महिल उन्हनि खे जंहिं परमात्मा ॾिनो आहे उन्हनि जे लड़ न लॻाए सघंदा आहियूं, त पंहिंजी ज़िंदगी बि असां ख्वार करे वेंदा आहियूं ऐं उन्हनि जी जेकी दात वरिती आहे उन्हनि जी ज़िंदगी बि ख्वार करे वेंदा आहियूं। भाव केते खप टुटे वेकार। कई केते मंगे जोत पार। केतिया गणत नहीं वीचार। केते खप टुटे वेकार। कई तोखो वठी करे हिन दुनिया में, पोइ बि तुंहिंजो शुक्रानो नथा करनि, खपजी करे तोखो मुख मोड़े करे हिन दुनिया मां हलिया था वञनि। केते खप टुटे वेकार। ऐं कई अहिड़ा बि आहिनि, केते लेले मुकर पाए। कई अहिड़ा वठी करे मुकरजी वेंदा आहिनि। जीअं आमतौर ते कंहिं इंसान खे कोई इंसान पैसा ॾेई छॾंदो आहे आज़ी तौरु, दस्ती तौरु, चवंदा हे वठि तूं पंहिंजो कमु कर, पोइ वापसि मूंखे ॾींदे।
पोइ अॻियो मुकरजी वेंदो आहे। कोई सबूत न हुजे, कोई चेक न हुजे, कोई लेन देन लेखो जोखो विच में न हुजे, पोइ छा मुकरजी वेंदो, चवंदो मूंखे तूं ॾिना ई न। ऐं बंदो बि ईअं आहे, भाव एहसान फरामोश आहे। को बंदो, कई अहिड़ा इंसान आहिनि जेके परमात्मा को वठी करे पोइ बि चवंदा आहिनि परमात्मा असांखे तव्हां कुझु बि न ॾिनो आहे। केते लह मुकर पाए मुकरजी वेंदा आहिनि, केते मूर्ख खाई खाए। कई मूर्ख अहिड़ा आहिनि जेके हमेशह खाईंदा रहनि था, परमात्मा तुंहिंजो शुक्रानो करणु विसारे छॾियो आहे। केते मूर्ख खाई खाए, केतिया दुख भूख सदमार। ऐं परमात्मा कईअनि खे दुखनि ऐं बुखनि जी, दुख ऐं बुख, दुख ऐं बुख जी सद माना सदाई हमेशह मार। कईअनि खे दुखनि ऐं बुखनि जी हमेशह मार मिलंदी रहे थी। पर आहे परमात्मा जी ए बि दात तेरी दातार, ऐं दातार पोइ बि इहा तुंहिंजी दात आहे। जीअं तूं रखे थो असां हुन में राज़ी आहियूं। जहिड़े तरीक़े सां तूं सृष्टि जी कार हलाइणी आहे न, तूं असां को सलाह न वठंदे, छो त तूं पाण समर्थ आहीं, तूं पाण सभु शइ ॼाणे थो। इन पंक्ति में अॻिते साहिब फरमाईंदा, चवंदा ए बि दात तेरी दातार बंद खलासी बाणे होए। चवंदा दुखनि खां, विकारनि खां मोक्ष तॾहिं पाए सघे थो, मुक्ति तॾहिं पाए सघे थो, बंद खलासी तॾहिं थी सघे थी जॾहिं तूं हुनजे भाणे में, हुनजी रज़ा में ईंदे, हुन सां कोई शिकायत न कंदे। बंद खलासी बाणे होए होर आख न सके कोई। बंद खलासी जो ॿियो कोई तरीक़ो कोई नथो ॿुधाए सघे। आख न सके कोई, ॿियो कोई तरीक़ो आहे ई न हिकु परमात्मा जे अॻे झुकण खां अलावा। बंद खलासी बाणे होए होर आख न सके कोई, जेको खाइक आखण पाए। खाइक चवंदा मूर्ख खे, चवंदा जे अगरि कोई मूर्ख इंसान चए थो न त बंद खलासी, मुक्ति जो द्वार, विकारनि को छुटकारे जो द्वार, तरीक़ो परमात्मा जे बाणे को अलावा बि थी सघे थो, ॿिए कंहिं तरीक़े सां बि थी सघे थो। चवंदा जेको खाइक आखण पाए उहो ॼाणे जेता में खाए। जेको हठ करे हुनजे भाणे मां निकिरी करे चए थो न मां ॿिए तरीक़े सां परमात्मा जे भाणे को अलावा ई मां बंद खलासी पंहिंजी कराए सघां थो, पंहिंजी मुक्ति कराए सघां थो। साहिब चवंदा उहो जेॾी महिल परमात्मा को परे वञण जी कोशिशि कंदो न, उहो ॼाणे जिते मोह खाए। मोह खाए, मोह जो अर्थ आहे मोह, चोट। चवंदा जॾहिं उहो परे वेंदो न परमात्मा को, उनखे ख़बर पवंदी त कहिड़े तरीक़े सां उहो मुंहुं भर धक खाई मोटे थो। उहो मुंहुं भर कीअं धक खाई मोटे थो, उहो ॼाणे जिते मोह खाए। जेॾी महिल उनखे मुंहुं भर लॻंदो न, पोइ उनखे ख़बर पवंदी, उहो ॼाणंदो। आमतौर ते इंसान खे चई छॾंदा न त इहो ग़लती जो कमु करे थो, पछताईंदे। त साहिब बि चवंदा उहो ई पछताईंदो जेको परमात्मा जे भाणे जे अंदरि नथो अचे। आपे ॼाणे आपे दे। चवंदा आहे बंदा तूं परवाह न कर, परमात्मा पाण ई सभिनीनि जी घुर्ज ॼाणे थो त कंहिंखे कहिड़ी शइ जी घुर्ज आहे, कंहिंखे कहिड़ी शइ जी घुर्ज आहे। आपे दे, आपे ॼाणे आपे दे, हुनखे ख़बर आहे त कंहिंखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे। आपे ॼाणे आपे दे, आखे सेबे केई के। पर ईअं बि न आहे त दुनिया में परमात्मा जो सभई ईअं त परमात्मा तूं असांखे कुझु ॾिनो न आहे। सभई मुकरण वारा बि न आहिनि, सभई परमात्मा को परे वञण वारा बि न आहिनि। कई अहिड़ा बि आहिनि जेके परमात्मा जो हमेशह शुक्रानो कंदा आहिनि। आखे से बे कई के, कई परमात्मा तुझो शुक्रानो मंदा आहिनि। आखे से बे कई के, जिसनो बख्शे सिफ़त साला, जिसनो बख्शे सिफ़त साला। ऐं परमात्मा जंहिंखे तूं नदर करम करें बख़्शीश, तुंहिंजी सिफ़त साला, तुंहिंजा गुण कंहिंखे मिली पवनि। जिसनो बख़्शे सिफ़त साला, तूं रहमत करे कंहिंजे मथां गुणनि जी बरसाति करे छॾे, उनखे गुणनि सां नवाज़े छॾे, उहो छा थी वेंदो? पोइ चवंदा नानक पातशाह ई पातशाह। ऐं नानक उहो बादशाहनि जो ई बादशाह थी वेंदो। भाव उहो अंदरो अमीर थी वेंदो, उहो परमात्मा सां हिकु मिक थी वेंदो। उनजा दुनिया में वॾा ख़्याल थी वेंदा, ऊची सोच वारो थी वेंदो। सो वाहिगुरु जी का खालसा, वाहिगुरु जी की फतेह।